अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां सिंधी शाहरुख खान तारीसी पहले वे चैनल त जीअं असां हींअर बैरिया टोन में मौजूदु आहियूं, जेको असां सां गुलाम मुस्तफ़ा गॾु मौजूदु आहे, जेको बैरिया जे कल्चर जे हिसाब सां मां कुझु अॼु गुलाम मुस्तफ़ा खां सुवाल कंदुमि, जेको माशाअल्लाह बहितरीनु नाले। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी सर, तव्हां छा था महसूस कयो जेको कल्चर डे आहे उन जे बारे में तव्हां छा दोस्तनि सिंधी ॿारनि खे छा मैसेज ॾियणु चाहियो था तव्हां? मां सभ खां पहिरियों त चवंदुसि हीउ जेको असांजो चैनल आहे प्ले विथ जीएम, माशाअल्लाह इन जे थ्रू ही रिकॉर्डिंग थी रही आहे ऐं हीअ असां मतिलबु बैरिया टाउन में आहियूं ऐं असांजा सिंधी तमामु घणा हाणे आहिस्ते आहिस्ते गॾु पिया था थियनि ऐं तमामु सुठो मैसेज आहे त सिंधी हिन महिल सुॼागनि ऐं पाण जंहिं महिल गाॾी में आयासीं पिए ॾिठी पिए त केॾी रश हुई ऐं प्रेस क्लब ते बि वॾी रश आहे। इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं असां सां गॾु सभु माना सॼी कराची में जेके उर्दू स्पीकिंग वारा या ॿियनि क़ौमुनि वारा सभु गॾु आहिनि, सराइकी पठान सभु गॾु आहिनि। इहो असांजे लाइ ख़ुशनसीबी आहे। ऐं जीअं त तव्हां अॼु जेको अॼु असांजो माशाअल्लाह सिंधी मोहबत ऐं कल्चर डे जो ॾींहुं आहे, उन लाइ तव्हां दोस्तनि सिंधी ॿारनि खे छा मैसेज ॾियणु चाहियो था? मां चाहियां थो त पंहिंजे हिन ॾियारे खे ईद वांगुरु मल्हाइनि ऐं हिन ॾींहं खे मतिलबु त गुसाइनि न, छो जो हूअं ॾिस तोखे पाण ख़बर आहे मुंहिंजी शूट हुई, पर तोखे ॿुधायमि त मुंहिंजो न बाबा पहिरियों ई उतां इजाज़त वरिती थी, उन्हनि खे रिक्वेस्ट कईसीं ऐं मुंहिंजो इहो ई मैसेज आहे उन सिंधी भाइरनि खे त हिन ॾींहं खे मल्हाइनि ऐं बिल्कुलु माना ईद वांगुरु मल्हाइनि पिया। इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां त सिंधी शाहरुख खान दोस्तों, असां हींअर बैरिया में मौजूदु आहियूं, जेके असांजा सिंधी भाउ माशाअल्लाह अॼु बहितरीनु दोस्त हिते असां सां गॾु बैरिया में मौजूदु आहिनि। दोस्तनि खां कुझु सुवाल कंदुसि कल्चर सिंधी जे बारे में। साईं अस्सलाम वालेकुम। अदा तव्हां छा था महसूस कयो जेको असांजो अॼु कल्चर डे सिंधी पंहिंजो ॾींहुं ॾियारो आहे बाबा? साईं हीउ जेको ॾियारो आहे हीउ असां सिंधियुनि लाइ करे ईद जो ॾियारो आहे। हिनखे बाक़ाइदे असां ईद जीअं मल्हाईंदा आहियूं। हीउ जेको सिंधी सकाफ़त जेकी आहे सा 5000 साल पुराणी तहज़ीब आहे, जेको सिंधी टोपी ऐं अजरक डे जे हवाले सां असीं सिंधी जेको हिते ॾियारो मल्हायूं था, हीअ असां लाइ करे हिकिड़ो वॾो एज़ाज़ बि आहे त असीं सिंध जा आहियूं ऐं असांजो जनमु जेको सिंध में थियो आहे, इहा असां लाइ करे हिकिड़ो वॾो एज़ाज़ बि आहे ऐं असीं फ़ख़्र सां चवंदासीं। दुनिया जे कुंड कुर्छ में जेके बि सिंधी आहिनि उहे सभु फ़ख़्र सां चवंदा आहिनि त असीं सिंध जे मिटी जा पैदाइश आहियूं ऐं असांखे फ़ख़्रु आहे पंहिंजे सिंध ते। ऐं दोस्त अदा जीअं त जेको पहिरियां जेको अॻे साल कल्चर डे थियो उन जे हिसाब सां तव्हांजो छा रहियो अॼु मौसम सही आहे या पहिरियां सही हुयो? ॾिसो मौसम या जेके मौसम जी सूरत वालू आहिनि त उन्हनि जे हवाले सां मौसम त अॼु बहितरु आहे हींअर साल बि, जेको सो जीअं ई तव्हां ॾिसो पिया त दिसंबर जे फस्ट जेको संडे ते जेको ही प्रोग्राम थींदो आहे, कल्चर डे मल्हायो वेंदो आहे, त इहो हिकिड़ो माना सुठो आहे। हीअ असां पंहिंजो दुनिया खे पैगाम ॾींदा आहियूं त असीं सिंधी जेके सो हिकु आहियूं ऐं असांजी जेकी हीअ तहज़ीब आहे इहा 5000 साल पुराणी आहे, पर अॼु ॾींहं ताईं असीं हिननि खे उजागर कंदा अचूं। ऐं दोस्तों ॿियो वधो मूंसां हेॾा भाउ गॾु बीठो आहे, कोई सवाल जी? अस्सलाम वालेकुम। दादा तव्हां छा था महसूस कयो जेको असांजो सिंधी ॾियारो आहे कल्चर डे बाबा? बिल्कुलु ॾाढो ख़ुशी आहे असांखे, असां ख़ुशी हर मल्हाईंदा आहियूं, हर कल्चरल डे असीं निकिरंदा आहियूं पंहिंजी ख़ुशी लाइ मल्हाए ॾिसंदा आहियूं। दुनिया वग़ैरह सभु गॾिजी सिंधी असीं ॿाहिरि पाण में वेही महसूसु कंदा आहियूं त केतिरा असीं जमा थी चुका आहियूं ऐं केतिरा असीं वधीक तइदाद में पैदाइश थी पई आहे। अञा बि अॻिले साल इंशाअल्लाह अञा बि वधंदासीं इंशाअल्लाह। जेका जेकी नंढी पोस्ट आहे उहो बि वधंदा ऐं असीं ॾाढी ख़ुशी महसूसु कंदा आहियूं। माशाअल्लाह असांजो ही जीअं सिंधी भाउ बीठो आहे माशाअल्लाह, जेको माशाअल्लाह बहितरीनु तयारु थी आयो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा छा था महसूस कयो जेको असां सिंधी अॼु कल्चर डे माशाअल्लाह मोहबत ऐं ॾियारो आहे अॼु जेके सिंधी भाउ असां सां गॾु आहिनि उन्हनि जे बारे में को मैसेज तव्हांजो? बसि माशाअल्लाह वॾी ख़ुशी थी सभिनी खां गॾु ॾिसी बहितरीनु माशाअल्लाह, बिल्कुलु वॾी ख़ुशी थी असांखे इन साल बहुत माशाअल्लाह वॾी ख़ुशी। अस्सलाम वालेकुम सर। सलाम। अदा तव्हां छा था महसूस कयो जो असांजो सिंधी ॾियारो आहे बाबा उन जे बारे में दोस्तनि सिंधी ॿारनि खे को मैसेज तव्हांजो? असीं वाह ख़ुशि आहियूं ॾाढा, असां सिंधी ॾियारो अचे थो मल्हायूं था सिंधी सभु जीअं सिंध जीअं लतीफ़ सभु निकिरूं था घरां खां ॿाहिरि ख़ुशीअ जे लाइ। ऐं रोज़गार छॾे माण्हू अॼु सिंधी जी ॾींहं जी निकिता आहिनि सभु, उन दोस्तनि लाइ को मैसेज जेके दोस्त अॼु अचनि पिया बैरिया में घुमनि पिया? सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारत चवनि था सभु अचो सिंधी ॾियारो मल्हायो, सिंध जी सखावत आहे। दोस्तों जीअं त नंढो असां सां गॾु बीठो आहे जंहिंखे अॼु वॾी मोहबत ऐं सिंधी ॼाण जी ख़ुशी जे हिसाब सां कुझु तव्हांखे दोस्तनि खे कुझु मैसेज? अस्सलाम वालेकुम छोटो। वालेकुम सलाम। बाबा तव्हां छा था मैसेज ॾियणु चाहियो दोस्तों असांजे चैनल वारनि खे? बाबा असां नारो तव्हां चाहियूं, हलो नारो जियो करो। नारे सिंध